छन पोया हला थी मां हुन त सिर्फ सेफला खे पंहिंजे दिल में रहाए रखियो ऐं मूं जबरदस्ती हुनखे हुन दिल मां कढण पे चाहियो सिर्फ पंहिंजी अना जे ख़ातिर। पर ॿारनि जी मां तूं त चवीं पई त अर्शिला इन रिश्ते सां पंहिंजे दिल सां राज़ी आहे। वो मुंहिंजे ई करे न ते राज़ी थी हुई ऐं बस एतिरो पई चाहे त शादी जल्दी न थिए ऐं इन ई करे वो महिमाननि जे साम्हूं न पई अचणु चाहे। मां केतिरी न ख़ुदगर्ज़ ऐं मतलबी बणिजी वियसि जो हुनजी तकलीफ़ खे महसूस भी न करे सघियसि ऐं हरू भरो ज़ोर रखियमि तो सभु कुझु मुंहिंजी ई ॻाल्हि मञे। इहो तो ग़लति कयो, बिल्कुलु ग़लति। तूं मूंखे त ॿुधाई आहे, घटि में घटि मूंखां पुछी त हाँ। अर्शिला जो इनकार सिर्फ शादी जल्दी करण ते हुयो जेको मां न समझी सघियसि ऐं कावड़ में अची करे मां हुनखे इहो चयो त तूं मुंहिंजो औलाद ई न आहिनि, हू तंहिं करे ईअं करे थी। मूं ॾाढो ग़लति कयो आहे रहीम, ॾाढो ग़लति कयो आहे। ग़लति त आहे विशाल, पर हाणे हिनखे दुरुस्त करणो पवंदो। छोकिरियुनि जे लाइ पंहिंजे दिल में इहो प्यार पैदा कर ऐं हुननि जूं ख़ुशियूं हुननि खे ॾे। जेको बि करणो अथव कयो, पर मूंखे मुंहिंजी धीअरूं वापसि आणे ॾियो जेकी मूं पाण खां परे कयूं आहिनि। छा मिशाल साइमाब कंहिंखे चाहे थी? हाँ, वो भी महराज के चाहींदी आहे। मां कहिड़े क़िस्म जो पी आहियां जंहिं पंहिंजे न्याणियुनि जी कैफ़ियतुनि खे सम्झो ई न आहे। पोइ मुंहिंजूं इहे वॾियूं वॾियूं दावाऊं केॾां वई जिन में मां माण्हुनि जे दिलनि खे सम्झण जा राग आलापींदुसि। मां त पंहिंजे न्याणियुनि जे दिल खे न सम्झी सघियो आहियां। तूं कुझु बि चए, मां सभु कुझु करण लाइ तयारु आहियां। बस मूंखे मुंहिंजी धीअरूं मोटाए ॾे। मुंहिंजियूं धीअरूं थियनि, जेको बि तूं वञी करी। तूं परेशान न थी मिशाल, मां हुननि जे अंदर मां हुननि जे दिल जी ॻाल्हि खे ॿाहिरि आणियां थो। अर्शिला हिन वक़्त ताईं कोन पहुती आहे। छा ॻाल्हि आहे, संदसि सेल फोन बि ऑफ आहे। हुन चयो हो त शाम खां पहिरीं मिलंदासीं। हिन वक़्त ताईं उहा छो कोन आई आहे? छा मूंखे अर्शिला जे घर वञणु घुर्जे? किथे अर्शिला इनखे ख़राब त न सम्झंदी? पर हूअ हिन वक़्त ताईं आई छो न आहे ऐं संदसि फोन बि बंदि पियो मिले। छा कयां मां? मूं वटि अर्शिला जे घर वञण जो बहानो बि आहे। संदसि किताब ते लिखियल महाग खणी वञा ऐं साणसि मिली बि अचां। हा, मूंखे संदसि तरफ़ हिन ई वक़्तु वञणु घुर्जे या राति जो रहीम साहब खे कॉल करे निकिरी पोइ वञा। पर थी सघे थो त अची वञे। चयो हुअईं त शाम खां पहिरियां अची वेंदसि। अर्शिला जी मोहबत में मां समूरनि मौसमनि जा झोला खणी सघां थो। छा त चरियाइप वारी मोहबत कंदड़ आहे। अॻु जॾहिं बि इज़हार कंदी हुई त दिलि खे संदसि इहो इज़हार हिकु अजीब रुत में वेड़े छॾींदो हो ऐं मां हरू भरू सूमल जे खौल में वाड़ियल हूंदो हुयुसि। सैफ, मूंखे यकीन न पियो अचे मां तोसां गॾु हिते आहियां, तोसां गॾु शॉपिंग कई, लंच कयो, बल्कि एतिरो वक़्तु तोसां गुज़ारियो, मूंखे यकीन ई न पियो अचे। अर्शिला, मूं तुंहिंजो गुनाह कहिड़ो कयो आहे जो ऑफिस टाइमिंग में तूं मूंखे बेहाल करे छॾियो आहे? महबूबनि जा माणा खण हर कंहिंजे नसीब में न आहिनि हूंदा। तूं वॾो ख़ुशि नसीब आहीं छोकिरा। ओहो, बाय द वे इहो महबूब केरु? ओ हेलो, तोखे पहिरीं में ॿुधाए चुकी आहियां, महबूब जी ॿी माना अर्शिला आहे। ही पंहिंजी डिक्शनरी में सेव करे छॾ। मूंखे लॻे थो वाकई तोखे कंहिं सुठे साइकाटिस्ट खे ॾेखारण जी ज़रूरत आहे। तुंहिंजे हिन दिमाग़ शरीफ़ ते सो कॉल्ड मोहबत जो असर थी चुको आहे। मुंहिंजा मोर लाॾा,
मुझे लाइ सब कुछ तू आई, डॉक्टर, साइकाट्रिस्ट, राइटर, एवरीथिंग, सब कुछ तू आई। हाय, तुझे हिन अदा ते मां 100 दफ़ा घोर वना, मुझा मिठड़ा। प्लीज अर्शिला, मुखे भोलो न ठाए। अच्छा, ठाइण जी जरूरत आहे छा? मुखे वञण घुर्जे। साहब ये न करना यार, ब 4 घड़ियों तो तोखां घुरियूं आहिनि। हथ पो संजीदा थी ॻाल्हाए न, ही तू छाती ॿारनि वारी हरकतियूं करी। प्लीज अर्शिला, ये मोहब्बत वहबत वारा डायलॉग मूंसां न कर। मूं तोखे चयो आहे न त मूंखे इहो न वणंदो आहे। मोहब्बत क्या है जाना, मैं तुमको बताती हूँ। जहां तक मैं समझ पाई, चलो वहां तक बताती हूँ। मोहब्बत आसमानों से उतरती एक आयत है, मेरे रब की अनायत है। कहीं ले जाए मूसा को तजल्ली रब की दिखलाए, कहीं महबूब को अर्शों पे अपने रब से मिलवाए, कहीं सूली चढ़ाती है किसी मंसूर सरकश को, कहीं ये बैठ के रोती है शबीर बेकस को। लगाकर आग पानी में हवा में जहर घोलेगी, करेगी रक्स शोलों पर, मगर कब भेद खोलेगी। प्लीज अर्शिला, प्लीज मुझे रहम कर, बख्श कर मुझे। रहम तू मुझे न दिल ते कर, जे तोखे पांडा ना माइल ना है कयो, पर यकीन रख एक डी इंदो जो तू हिन दिल जो बदो बहानो थींदे। हुन वाकई सही चयो हो त हिकु ॾींहुं ईंदो जो मां संदसि दिल जो बधो बानो थींदुसि, पर हूअ छो पंहिंजे बाने खां परे थी वई आहे। हिन वक़्त ताईं हूअ आई छो कोन्हे। मूंखे संदसि ॾांहुं वञणु घुरिजे। ही साइमा वॾी फिल्टर आहे, को राब्तो ई न पई करे, या त हर वक़्तु ॻीची जो गट्टु लॻी पई हूंदी आहे। हाणे त वरी ईअं गुम थी वई आहे जीअं वारीअ में सुई। मां छा कयां हिन छोकिरी जो, ख़ुदा, को राब्तो ई न कयो अथसि। सेल फोन बि ऑफ करे वेठी आहे। मूंखे लॻे थो त आपी अर्शीला जे बजाए संदसि निकाह थी वियो, न रुगो निकाह, रुख़सती बि थी वई। यार ईअं थोड़ी थींदो आहे, माण्हू को राब्तो थो करे। मूंखे संदसि तरफ़ वञणु घुरिजे। थी सघे थो त कोई इशू हुजे। भला ख़ैर करे अंकल जी तबियत ख़राब न थी वई आहे किथे। हा, मूंखे संदसि घर वञणु घुरिजे। आपी त मुंहिंजी दवा जो टाइम थी वियो आहे, मां दवा ॾियां तव्हांखे? न न न, थोड़ी देर खां पोइ। अच्छा साइमा, मूं अॼु सैफ सां मिलण जो प्रोग्राम ठाहियो हुयो, पर मां उनखे कीअं ॿुधायां त मां हली नथी सघां। आपी तुंहिंजो सेल फोन त मुसलसल बंदि आहे, हुन वीचारे तोखे अलाए केतिरियूं कॉल्स कयूं हूंदियूं। हा, पोइ तूं ॻाल्हाए वठि ऐं कुझु बहानो करे वठि त मां नथी मिली सघां ऐं नथी ॻाल्हाए सघां। पर आपी मां कहिड़ो बहानो कयां फोन ते न ॻाल्हाइण जो? इहा ॻाल्हि मूंखे त सम्झ में न पई अचे। वरी कुझु ॾींहं न मिलण वारी ॻाल्हि बि। तूं पाण सभु कुझु सिधो सां ॿुधाए छॾ हुनखे। न न, उहो इलाही परेशान थी वेंदो। ईअं कर, तूं महराज खे चई छॾ, हू सैफ खे चई छॾींदो। ओ माय गॉड, मूंखे त महराज खे बि कॉल करणी हुई। उनखे चयो त मां उनखे अपडेट्स ॾींदसि। पोइ हाणे ॻाल्हाए वठीसि। ओए गॉड आपी, वरी छा थियो? छा असां वाकई में सैफ ऐं महराज सां ॻाल्हायूं छा? सेफ साहब, अॼुकल्ह तव्हां ॾाढा महांगा थी विया आहियो, ॾिसण में कोन था अचो। सर बसि मूंखां इहो गुनाह थी वियो, कुझु हल्किन फुल्किन परेशानियुनि में आहियां बसि। अहिड़ियूं बि कहिड़ियूं परेशानियूं?
तव्हां जहिड़नि वॾनि ज़हन रखण वारनि खे बची वियूं आहिनि जो उन्हनि खे लेखींदा हूंदो। साईं तव्हां कीअं आहियो हाणे? यार असांखे कीअं हुजणु घुरिजे इहो तोखां वधीक केरु सम्झी सघंदो। मौत मोतराब जो कांब कछे इन समाज में वेठा आहियूं। असल में असांजो हाणे को बि कारेज कोन्हे को, हरू भरू स्पेस सीड़ाए वेठा आहियूं। ईअं न आहे साईं, तव्हांजो हिकु तमामु वॾो किरदारु रहियो आहे। तव्हां हिन मुआशिरे ते लिखणनि जा मुस्बत असर छॾिया आहिनि ऐं अॼु जो नौजवान तव्हांजे ई कॉन्सेप्ट खे फॉलो थो करे। अरे बाबा छॾ, इहो हरू भरू मथे ते चाढ़ण आहे। अॼु जो नौजवान त असांखे पढ़े ई कोन थो ऐं न ई वरी असां उन्हनि जे मिज़ाज जहिड़ो लिखूं पिया। न सर, इहा त हक़ीक़त आहे। तव्हां हिन दौर जी टही लाइ बि त लिखो पिया न। अॼु जी टही तव्हांखे तमामु घणो मान पई ॾे ऐं मूं वटि त काफ़ी यंगस्टर्स ईंदा आहिनि जेके अव्हां जे ॾिनल फ्यूचरिस्टिक अप्रोच ते बहस कंदा आहिनि ऐं एक्सेप्ट कंदा आहिनि उन्हनि कॉन्सेप्ट्स खे। इहो तूं पियो चवीं? मां त बसि इहो घर ऑफिस ॿी कंहिं बि सरगर्मी में आया ई कोन्हे। हाणे त मां ॿाहिरि बि कोन पियो निकिरां, पंहिंजनि यारनि दोस्तनि खां बि कटिजी वियो आहे ऐं वरी कंहिं अदबी मेड़ाके में बि वञणु कोन थो थिए। सर तव्हां पाण खे कुझु घणो महदूद करे छॾियो आहे। ख़ैर छॾ हिननि बोर कंदड़ ॻाल्हियुनि खे। तूं ॿुधाए छा पियो थिए? ऐं हा सिर्फ़ अर्शिला जे लिखियल किताब ते मुहाग जो छा कई? सर मूं लिखी वरितो आहे। ही उनजो पहिरियों ड्राफ्ट आहे। जेकॾहिं तव्हां हिनखे पढ़ी वठो, पोइ जेकॾहिं का तब्दीली करणी हूंदी त करे वठंदासीं। दैट्स ग्रेट। सर अर्शिला किरां वयल आहे छा? न बाबा, हिते ई आहे। हुन तोखे ॿुधायो न आहे छा? छा जे बारे में सर? साइमा, साइमा बाबा हेॾां अचो। जी पापा बस अचां थी। असल में सिर्फ़ सुबुह जो अर्शिला ॾाकणनि तां किरी पई, थोरो पेर में धकु लॻो अथसि। ओ माय गॉड, अंकल कीअं आहे अर्शिला? मुंहिंजो मतिलबु आहे त घणो धकु त न लॻो अथसि न? हा बाबा, अर्शिला जी तबियत कीअं आहे, किथे आहे? पापा आप ही के हाणे मेडिसिन ॾिनियूं आहिनि ऐं रेस्ट बि करे फ़िलहाल। अलाह साईं ख़ैर कंदो। को घणो फ्रैक्चर त कोन्हे? न न बहितर आहिनि, बसि हाणे हाणे सुनी आहे आप ही। बाबा साहिबा ईअं छो बीठी आहीं? सेठ साहब खे अर्शिला सां मिलायो ऐं हा लंच टाइम थी वियो आहे, लंच जो बंदोबस्तु कयो। सेठ साहब बि हिते ई आहे। थैंक्स सर, मां अर्शिला सां मिली थो वठां, बाक़ी मानी जी ज़रूरत न आहे। सैफ साहब तव्हां वियो, मां आप ही खे ॾिसी थी अचां। जी बिल्कुलु सर, मूं कोशिश कई आहे त अर्शिला जे ख़्यालनि सां गॾु जिन नवनि तजुर्बनि खे नसरी नज़मनि में रखियो वियो आहे उन खे बि हाईलाइट कयां। न न यार सैफ, तो तमामु भलो लिखियो आहे। असल में शाइरीअ खे जे अख सां ॾिसबो आहे न, उहा शायदि मूं में कान्हे। तंहिं करे मां अव्हांखे चयो त अव्हां लिखी वठो। बस सर, रंडा रोड़िया आहिनि। आपी 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 थैंक गॉड तू जागी थी। छा थियो? अभी सेफ आयो आहे, पापा सां गॾु ड्राइंग रूम में वेठो आहे ऐं पापा तव्हां ॿिन्हिनि खे मिलण लाइ चयो आहे। मां वठी अचां सेफ खे? सैफ आयो आहे हिते? पापा उनखे मुंहिंजो ॿुधायो हूंदो। ओह माय गॉड। हाँ पी बिल्कुल। ऐं हुन जे अंदर में सुनामी तूफान हली रहियो आहे। जेकॾहिं हिकु मिंट में मां हुनखे तो वटि न आंदो न, तो रड़ियूं कंदो तो वटि अची वेंदो। पर सामी हू छो आयो आहे? महाराज खे चओ न उनखे सम्झाए। एतिरी चीप हरकत न कबी आहे। बाबा छा सोचींदो हूंदो? मां हाणे उनखे छा सम्झाईंदसि, छा ॿुधाईंदसि? आप भी हाणे वो अची वियो आहे ऐं पापा बि चए पियो त तोसां मिली वठे वो। अच्छा ठीकु आहे, पोइ वठी अचेसि। आप भी सेफ पापा वटि ईअं वेठल हुयो ॼण बाहि जी वॾी आड़ा में वेठल हुजे। एतिरी आंध मांध मूं कंहिं में कॾहिं बि नाहे ॾिठी। सच पुछी तो वाकई में तोखे शिद्दत सां चाहिण लॻो आहे। सामी चढ़ी थी आहीं छा? तू वरी सभु कुझु स्टार्ट पई करी, जंहिंजे करे एतिरा मामला थिया आहिनि। हाणे ज़हन में विहारे छॾिजां, उन जे साम्हूं का बि अहिड़ी ॻाल्हि न कजां।
मां पाण ई खेसि पाण खां परे कयो आहे। छो परे कंदी सापी, ईअं कोन्हे थींदो। हाणे हिकु थियण ते पतायो वरी अलॻि थियण जूं ॻाल्हियूं पई करी। ख़ैर तूं वञ हुनखे वठी अच ऐं हुनखे अहिड़ो कुझु बि न चइजां जीअं असांजे घर जो प्रॉब्लम सैफ जे साम्हूं अचे। तोखे छा चवां पई, अहिड़ी हरकतनि जी वजह सां तूं पंहिंजो पेर भनराए वेठी आहीं। वरी बि साॻियूं सोचूं। वञ न जल्दी वठी अचसि। आपी मूंखे ख़बर आहे, हाँ त तुंहिंजो बि फाटे तो सेफ सां मिलण लाइ। मां वठी थी अचांसि। सैफ आयो आहे। सैफ सां मिलण जो प्रोग्राम हुयो। हाणे छा चवां, कीअं मामले खे टारियां? हू त घर अची पहुतो आहे। बाबा ऐं मामा अलाए छा सोचींदा हूंदा। काॾे रहिजी वियो? किथे मामा खेसि कुझु चई त न ॾिनो आहे? हेलो, मरीज जी अयादत करण आया आहियो या अखियुनि सां दर्द जो काथो करण आया आहियो? हेलो सैफ। अर्शिला, ही छा थियो तोखे? तूं ठीकु आहीं? मां ॿाहिरि थी वञा, पोइ भले तव्हां हिक ॿिए खे रोई पंहिंजी दर्द कथा ॿुधायो। न साहिब, बी हिते कुझु कोन्हे सैफ, बस जिस्म जी ज़कात कोन ॾिनी हुई। हुजे खां वधीक जिस्म जी का ॿी ज़कात थींदी आहे छा? पर इहो हुजे आहे के पासे? जिते दिल में दर्द के पाड़े सिरीअ वांगुर न, पर घर बातिन वांगुर रहे। ऐं अखियुनि में आलाण सुरमे जियां न, उस में छांव जियां रहे। उते हिजर पंहिंजे पखड़े जी डरी अॾींदो आहे। या अल्लाह रहम, एतिरा ॾुखिया ऐं मुंझाईंदड़ जुमला किथां आंदा अथई? आपी सही चवंदा आहिनि, जिथे बाहि बरे उहो हंधि सड़े। अर्शिला, तूं कीअं आई? मूंखे ॿुधाए त वठी आ। तुंहिंजो सेल फोन मुसलसल बंदि हुयो ऐं मां केॾो परेशान हुयुसि तुंहिंजे लाइ। अलाए कहिड़ा कहिड़ा ख़्याल पिया अचनि तुंहिंजे। सैफ, मां बिल्कुलु ठीकु आहियां। बसि हू ॾाकण मां किरी पई हुयसि। नंढड़ो धक लॻी वियो, नंढड़ो ज़ख़म आहे, परेशानी जी ॻाल्हि न आहे। ऐं आई एम सॉरी, मुंहिंजो सेल फोन मुसलसल ऑफ रहियो। डॉक्टर छा था चवनि? डॉक्टर चवनि था त मरीज़ बिल्कुलु ठीकु आहे, सिर्फ़ु हुनजी सीने में दिलि न आहे। मरीज़ जी मोहब्बत पंहिंजे दिलि खे मोटाए, पोइ बिल्कुलु ठीकु थी वेंदी। साइमी, तूं माठ नथी करी? मूं साईंअ खे तव्हांजी किताब ते लिखियल महाक ॾेई छॾियो आहे, हुनखे पढ़ी वठिजो। आपी, मां तॾहिं त चवां थी त मां हिन कमरे मां निकिरी वञा। घटि में घटि तव्हां उहो त ॻाल्हाईंदव जेको तव्हांजे दिलि में आहे, ऐं फुज़ूल जूं ॻाल्हियूं त न कंदव। ठीकु आहे साइमी, तूं वञ, असांजे लाइ जूस खणी अच। ओके आपी। सैफ, तूं वेह न। अर्शिला, तुंहिंजा सभु ॾुख ऐं दर्द अलाह साईं मूंखे ॾेई छॾ। छो मां कमज़ोर आहियां छा जो सभु दर्द तुंहिंजे हिसे में अचनि? को बि ख़्याल नथी रखी पंहिंजो। इहा कंप्लेन आहे तुंहिंजी कंप्लेन रद्द कजे थी, छो जो हर सम्झ भरियो इंसान सभ खां पहिरीं पंहिंजो ख़्यालु रखंदो आहे, उन खां पोइ ॿिए कंहिंजो। अर्शिला, हाणे प्लीज़ तूं जल्दी ठीकु थी वञ। तोखे हीअं दिलि ॾिसी नथी सही सघे। सुमल वारे केस जो छा थियो? अर्शिला, हाणे तूं हुनखे छॾ, हू हिकु प्रोसेस में हले पियो। तूं मूंखे सिर्फ़ु इहो ॿुधाए त तोखे इहो धक कीअं लॻो आहे ऐं तुंहिंजो फोन बि बंदि आहे। कुछ भी कोने यार, इट वाज माइनर इंसिडेंट। छा चवां साईं तोखे, तूं सभिनी खां मुख़्तलिफ़ आहीं। का फैमिली आई छा तव्हांखे ॾिसण? जिते ॿेर पकल हूंदा आहिनि, भितर त लॻंदा आहिनि। ॿेर छणी त कोन पिया न? आपी, जूस वूस फिलहाल न आहे, लंच रेडी आहे। अचो त लंच था कयूं। तूं हल, असां अचूं था। ओके आपी। अर्शिला, मानी खाइण ज़रूरी न आहे,
न न मानी खाइण ज़रूरी आहे, बाबा तव्हांजो इंतज़ारु कंदो हूंदो। तव्हां हलो, पोइ वरी राब्ते में रहंदासीं। अल्लाह साईं तोखे ठीकु कंदो, परेशान न थी। सेवा तुझे सरे की अमो तू पल पल परे की सैफ तोखे ॾिसी छॾियो, हाणे मां ठीकु थी वियसि। रुआ तड़पा वीचारे मां। पंहिंजे दौर में अॼु दौर में एतिरो फ़र्क़ु अची वेंदो इहो कॾहिं सोचियो बि न हुयोसीं। मां सही पई चवां न रहीम? तूं जेको कुझु चवणु चाहीं थी मां सम्झां थो मिशाल, पर पाण खे दुनिया जी तेज़ी न आहे ॾिसणी। ॾिसणो इहो आहे त जंहिंमें पंहिंजनि खे पंहिंजो थियणो आहे, जंहिंमें पैदा थियल विछोटूं खुटणियूं आहिनि। छा इन करे असां पंहिंजे कदरनि खे पोइते वराए छॾियूं? मां इहो किथे चयो ॿारनि जी माउ? मां सिर्फ़ु इहो चवणु थो चाहियां त पहिरीं नियाणियुनि जे अंदर में थियल विथी खे कटिजे, पहिरीं हुननि जो इहो एतमाद बहाल कजे, पोइ पाण ॿियनि ॻाल्हियुनि खे सम्झबो ऐं ॻाल्हाइबो। ॾिस, मां मुखालफ़त कोन पई कयां, पर इहो सुठो कोन थो लॻे त हिकिड़ो गैर मर्द छोकिरियुनि जे कमरे में वञी वेहे, उन्हनि सां ॻाल्हाए। असांजा इहे क़दर कोन्हनि। मिशाल मूं ई मोकिलियो हो सैफ खे अर्शिला सां मिलण जे लाइ। हू हिक ॿिए जा सुठा दोस्त आहिनि ऐं अर्शिला सां मिलण आयो। मूं चयो साइमा खे त वठी वञोसि, छो त अर्शिला हेठि न पई अची सघे। मूंखे को बि एतिराज़ कोन्हे, पर अब्दुल रहीम हुनखे इहो सॼो मामिलो हिक पासे करणु घुर्जे। मां नथी चाहियां त मुंहिंजूं छोकिरियूं मूंखां हरू भरू परे वञनि, पर अलाए छो मूंखे इहो सुठो नथो लॻे त मुंहिंजूं छोकिरियूं अहिड़ियूं दोस्तियूं निभाइनि। विशाल, तूं सम्झ वारी थी। तूं एतिरो बि नथी सम्झी सघी त अर्शिला ऐं सैफ हिक ॿिए खे पसंदि कंदा आहिनि। मूं त हुन जी कैफ़ियत ॾिसी अंदाज़ो लॻायो। जॾहिं हुनखे ख़बर पई त अर्शिला खे धकु लॻो आहे त हुनजो वस पुॼे हा त हू उॾी अचे बि अर्शिला वटि पहुचे हा। मूंखे सभु ख़बर आहे, पर तव्हां मूंखे बि त सम्झो त मां छा थी चाहियां। ओके पापा, ओके, मां तुंहिंजो इहो मसइलो बि हल करे छॾींदुसि। ठीकु आहे, हाणे तूं उथी मुंहिंजे लाइ हिकिड़ी सुठी चांहि ठाहिया। पर साइमा अञा मूंसां नाहे ॻाल्हायो। तूं वई आहीं अर्शिला खे ॾिसण जे लाइ मथे? न, मानी त साइमा ई खणी वई आहे। मां हाणे वञा थी। ॾिस मिशाल, तूं अर्शिला जे वेझो थींदी त साइमा ऑटोमेटिक तुंहिंजे वेझो थींदी। शुक्र आहे मुंहिंजा अलाह साईं, तूं फोन त खयो बादशाहज़ादी। हा, बसि अवाम ते रहम करणो पवंदो आहे। हाणे खोड़ थियो, मूंखे इहो ॿुधा किथे घुमाई? शहज़ादी साहिबा आराम गाह में हुई ऐं ख्वाबनि जे बाग़नि जो सैर करे रही हुई। जेकॾहिं तूं फोन न खणी आ न त मां सिधो तुंहिंजे घर पहुची वञा। पर तूं ॿुधा छा पियो करी? मूं वटि त सभु साॻियो आहे, पर तूं इहो ॿुधा त आपी जो रिश्तो किथे पहुतो? हिते तुंहिंजो दास मजनू मुंहिंजे दिमाग़ जी वायरिंग ई साड़े छॾी आहे। इहो पुछी पुछी त अर्शिला जो छा थियो, किथे हुनजो रिश्तो पको त न थी वियो आहे? अल्लाह, न पुछ यार, हणी मुंहिंजो दिमाग़ ई कचो करे छॾियो अथई। यार, हू त तोखां बि तकड़ो आहे। घर पुॼी वियो आपी सां मिलण लाइ ऐं तूं आहीं फोन जे आसरे में वेठो आहीं। यार, मां आयुसि पे, पर इहो सोचे वापसि मोटी वियुसि त किथे मुंहिंजे अचण खे रहीम साहब ग़लति न सम्झे। पापा छो ग़लति सम्झंदा? पापा सैफुल्ला खे आपी जे कमरे ताईं वञण जी परमिशन ॾिनी, छो जो आपी खे धकु लॻल हुयो ऐं उहा हेठि न पई लही सघे। आपी खे छा थियो आहे? किथे धकु लॻो अथसि? साइमा सभु ख़ैर त आहे न? हा, ख़ैर आहे, बसि हो ॾाकिड़ मां पेर उन्हनि जो स्लिप थी वियो ऐं हेठि अची किरी। थोरो पेर में धकु लॻो अथसि। अलाह साईं सभिनी खे ख़ैर में रखे। हाणे कीअं आपी? आपी त ठीकु आहे मिराज, पर घर में हिकिड़ो न्यू इशू थियो आहे ऐं मां हुन जे करे कुझु परेशान आहियां। आपी बि परेशान आहे, पर हू पंहिंजी परेशानी लिकाए वेठी आहे, न त हू अंदरां भुरे पई। मां त आहियां सभु कुझु मुंहुं ते चई पंहिंजे अंदर जी बाहि कढी छॾींदी आहियां, पर आपी त ईअं करे ई न सघंदी आहे न। छा थियो आहे साइमा?
ख़ैर त आहे? सुभाणे मिलूं था, बाय फेस ॻाल्हाईंदासीं। किथे घणी परेशानी जी ॻाल्हि त कोन्हे? कुझु नथी चई सघां। तूं हाणे शेयर करे थी सघी मूंसां साइमा? न सुभाणे रूबरू। ओके, मां सुभाणे तोखे कॉल कंदसि। मूंखे बि तोसां ॻाल्हाइणो आहे साइमा। इलाही सारियूं ॻाल्हियूं करणियूं आहिनि तोसां। मुंहिंजे दिलि में बि काफ़ी अरमान आहे। मुंहिंजी अखियुनि में बि तुंहिंजी सूंह ख़्वाबनि जा फसल काए छॾिया आहिनि। तुंहिंजी सभु ॻाल्हियूं अखियुनि सां ॿुधंदसि, तुंहिंजे हर अरमान खे पंहिंजे साह सां विड़ींदसि ऐं तुंहिंजी हर ॻाल्हि खे रूह ताईं ॿुधंदसि। आई मिस यू अ लॉट यार, रियली। बसि हाणे मां रखां थी, सुभाणे मिलूं था, ठीकु आहे? यार इहो सुभाणे कॾहिं थींदो? यार ईंदो, तंग न कर हाणे। ओके ओके, हल ठीकु आहे, ठीकु आहे। ओके, बाय बाय। ड्रामा सीरियल पाछन पोयां जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा।